नाज़रीन, सॼी सिंध में मेहमान पखियुनि समेत मक़ामी पखियुनि जी नस्ल कशी जो सिलसिलो जारी है, पर कुदरत जी सूंह तोते जो नस्ल भी हाणे मुनफरद थींदो पियो वञे। उन हवाले सां ॾिसूं था मसू भुरगड़ी मां गुलाम कादिर वसीर जी ही रिपोर्ट। हैदराबाद के बहराड़ी तेलके जो शहर मसू भुरगड़ी सरसब्ज इलाइक़नि मझां आहे, जिते अंबनि, जैतूननि, केलनि ऐं गुलाब जा बाग घणे तइदाद में हुअण सबबि हर तरफ़ सावक ई सावक आहे। हीउ इलाइक़ो ख़ूबसूरत पखियुनि जी आमाजगाह बि लेखियो वेंदो आहे। ख़ासि तौर ते हिते तोतो घणो मिलंदो, पर तोतनि जी नस्ल कशी जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। तोतनि जो शिकार करणु, पकड़े क़ैद करणु आम आहे। बेरहम शिकारी वणनि जे सोराखनि खे कुहाड़ियुनि सां वढियो छॾीनि त जीअं तोतनि जो घर आबाद ई न थी सघे, जंहिं सबबि कुदरत जे हिननि शाहकारनि खां महरूम थींदा पिया वञूं। साओ तोतो अॻु में वॾे तइदाद में सिंध अंदरि मिलंदो हो, पर हाणे असां हिन पखीअ खे अक्सर पिंजरनि में ॾिसी सघूं था। तोतो सॼी दुनिया में पंहिंजे सुहिणनि रंगनि ऐं ख़ासियतुनि करे मशहूरु आहे। तोते खे अंग्रेज़ी ज़ुबान में पैरोट ऐं सिंधीअ में मिठू सॾियो वेंदो आहे। सॼी दुनिया में तोते जा तक़रीबन 372 क़िस्म आहिनि, जिन मां 76 क़िस्म आम आहिनि, जेके मिड़िनी गरम मुल्कनि ऐं इलाइक़नि में नज़र अचनि था। तोते जी जिस्मानी बनावट तमामु ख़ूबसूरत थिए थी। तोतनि जो जिस्मानी अंदाज़ अमूदी गोलाईदार सुहिणी चोंभ, नंढियूं पर मज़बूत जंघूं, डिघा ऐं रंगीन खंभ। तोतनि जी खुराक में ॿिज, ॿूटा, मेवो, सावा मिर्च ऐं ख़ुश्क मेवो शामिल आहे, जॾहिं त कुझु जंगली तोता गोश्त बि खाईंदा आहिनि। हीअ पखी पंहिंजा आखेरा घणो करे वणनि में ठहियल सोराखनि त ठाहींदा आहिनि। तोता घाटनि झंगलनि में मिलंदा आहिनि, पर सॼी दुनिया में अक्सर माण्हू पंहिंजे घरनि जी ख़ूबसूरती वधाइण लाइ रंग बिरंगी तोतनि खे पिंजरनि में क़ैद करे रखंदा आहिनि। कुझु वॾनि क़िस्मनि जे तोतनि जी उमिरि 80 खां 100 साल या उन खां वधीक थिए थी, ऐं नंढनि तोतनि जी ज़िंदगी मजमूई तौरु 15 खां 20 साल हूंदी आहे। पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में साए रंग ऐं ॻाढ़े चोंभ वारा तोता घणे तइदाद में नज़र अचनि था। उन खां सवाइ केतिरा ई माण्हू शौक़ ख़ातिर घणे रंगी तोतनि खे बि पंहिंजे घरनि में पालीनि था। तोतो पंहिंजे ॻाल्हाइण वारी ख़ूबीअ वसीले ॿुधल लफ़्ज़ खे पंहिंजे मख़सूस अंदाज़ ऐं आवाज़ में वरजाईंदो आहे। लोक कहाणियुनि किसनि में बि किथे किथे ॿियनि ॾंद कथाई पखियुनि सां गॾु तोते जी क़दामत ज़िक्र मिले थो। मुआशी हवाले सां पिणु सॼी दुनिया में तोतनि जो वापारु हलंदड़ आहे। हैदराबाद में पिणु तोतनि जी पिड़ी लॻंदी आहे, जिते सॼी सिंध मां शौक़ीन तोता ख़रीद करणु ईंदा आहिनि। मसू भुरगड़ी जे सञावंदनि जो चवणु आहे त तोते जी नस्ल खे बचाइण लाइ ॿेले खाते समेत लाॻापियल अमलदार खे तहरीक वठणो पवंदो। वक़्त जी सरकार खे इन हवाले सां फौरी तौर ते उपाउ वठणु घुरिजनि त जीअं हिन शाहकार पखियुनि जे हयाती बचाए सघिजे।